समाजी तंज़ीम मल्टी लीड्स फाउंडेशन तरफ़ां हैदराबाद जे गुल उर्सानी पब्लिक स्कूल में कैरियर काउंसलिंग जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पंहिंजनि शोबनि बाबति अवेयरनेस ॾियण जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में मल्टी लीड्स फाउंडेशन जे सदर वाशुमल कतरी, निदा अशरफ, मंज़ूर चांडियो, ज़ुल्फ़कार हाले पोटो, मारवी एवाण समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त असांखे अर्ली चाइल्ड मैरिज जी रोकथाम करण ऐं औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ अमली तौर ते मुतहरिक किरदारु अदा करण जी सख़्तु ज़रूरत आहे। इन जे लाइ मां इहो ई चवणु चाहींदमि की जेको असां हमेशह वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं की अवेयरनेस थिए असांजी जनरेशन्स खे, अचण वारियुनि खे, त इहो सभिनी खां बहितरीनु हिसो आहे इन उमिरि जे ॿारनि सां, इन उमिरि जी नियाणियुनि सां ॻाल्हाइणु, इन्हनि खे ॿुधाइणु की कहिड़ा अॻियां चैलेंजिस अचण वारा आहिनि, कहिड़े क़िस्म जी सिचुएशन्स अचण वारियूं आहिनि, उन्हनि खे कीअं हिननि खे मुंहुं ॾियणो आहे। त असांखे हिन एज जे फेस खे तयारु करिणो आहे ताकी असांजी अॻियां जनरेशन्स वधीक कॉन्फिडेंट ऐं वधीक सक्सेसफुल निकिरनि। अॻियां वधण जे लाइ एजुकेशन में त उन्हनि खे पहिरीं हर एस्पेक्ट सां ॾियो थो वञे, हर एस्पेक्ट जी नॉलेज ॾिनी थी वञे त अगरि तव्हां में ही कैपेबिलिटीज़ आहिनि त तव्हां ही करे सघो था, अगरि तव्हां में ही न आहिनि त तव्हां ॿी के तरफ़ वञी सघो था। लाइक देयर आर मेनी प्रोफेशन्स इन द वर्ल्ड, सो चूज़ वाइज़ली। अॼु जो जेका तव्हीं असां अरेंज कयो आहे गुल उर्सानी स्कूल में कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, हुननि बि ॿारनि खे असीं सिलेक्ट कयो आहे 9 मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर जे हवाले सां असां उन्हनि खे गाइड पिया कयूं, छो त हीअ जेका ॿारनि जी इनिशियल एज हूंदी आहे हिन में ज़रूरी हूंदो आहे त ॿारनि खां वटि पाथ हुजे त कंहिं वटि हुननि खे वञिणो आहे, यूनिवर्सिटी में कहिड़े डिपार्टमेंट में वञिणो आहे। मोस्टली जेका कनि था कमु हू यूनिवर्सिटीज़ जे लेवल ते कंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा अगरि प्रोग्राम थींदा रहंदा त मां सम्झां थी त कैरियर काउंसलिंग जेका आहे ॾाढी पॉज़िटिव साइन आहे असांजे मुल्क में, असांजे लाइ। त ॿारनि खे घटि में घटि डॉक्टर इंजीनियर जे करोड़ मां जेको उन मां ज़हननि मां जेको डॉक्टर इंजीनियर वेठल आहे उन्हनि मां असां कढी सघंदासीं। हिननि चयो त असांखे सिंधी समाजी ऐं माइशी तरक़ी जी तामीरी सोच खे आम करण समेत पुठिते पियल माण्हुनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारणो आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।